नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बख्शापुर में इंसाफ़ हाउस ते अॻूणे सूबाई वज़ीर ऐं पीटीआई अॻुवाण गालिब हुसैन डोमकी ऐं रीजनल जे जनरल सेक्रेटरी मुबीन अहमद जतोई सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे इन चयो आहे त पीपी सरकार सिंध में इंतकामी कार्रवाइनि ते लही आई है। पूरे सिंध में ख़ासि करे ज़िले कश्मीर में पीटीआई जे समें कारकुननि जे मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इन चयो त पीपी सिर्फ़ सिंध सूबे ताईं महदूद थी वई है ऐं मरकज़ समेत ॿिनि टिनी सूबनि मां पीपी जो नालो ख़त्म थी वियो आहे। पीपी सरकार सिंध में अवाम खे बुनियादी सहूलियतूं जंहिंमें सिहत, तइलीम, ड्रेनेज सिस्टम, साफ़ पीअण जे पाणी समेत के बि बुनियादी सहूलियतूं न ॾेई सघी है। इहे सभु कुझु तबाह बर्बाद लॻो पियो। सिंध जा हुकुमरान सिर्फ़ माल मेड़ण ऐं खाइण में पूरा आहिनि। हिन चयो त मुल्क खे बहरान मां सिर्फ़ वज़ीर आज़म इमरान ख़ान ई कढी सघे थो, जिन करप्शन करे मुल्क ऐं अवाम जे पैसे खे लुटियो। उन खां अवाम जे हिक हिक पैसे जो हिसाब वरितो वेंदो। जॾहिं त इन मौक़े ते सिंध में पीटीआई जे तंज़ीम साज़ी जे हवाले सां बि गौर विचार कयो वियो आहे, जंहिंमें पीटीआई जा मोहम्मद हनीफ डोमकी, इक़बाल बजराणी, अब्दुल समद बुजराणी, ज़ुल्फ़कार गोलो ऐं ॿिया पिण शामिल हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।